जी मुंहिंजा भाउ हाणे ऐं तव्हांखे पंहिंजे फ़सुल में वठी आयो आहियां। तव्हां ॾिसी सघो था हीअ जेको असांजी सरसों का फ़सुल है ये बिल्कुलु अपनी कटाई पे खड़ा है ऐं मुंहिंजे ख़्याल में 2-3 ॾींहंनि में वढिजी वेंदो। और मेरे ख़्याल में इसमें से 30 से 40 पण फसल सरियां लहणु घुरिजे। अड़े कधुलो भॼे भेण, ये ख़बर ना है यूट्यूब ते मशहूर थींदा हले न कि कंध भजी बना था पाने से। और हाँ व्यूअर्स, आप देख रहे हैं कि यहाँ पर फसल खड़ी है सरसों की, और ये अभी 2-3 दिन में नहीं बल्कि 2-3 हफ्तों में कटेगी। और इंशाल्लाह जब ये कटेगी और थ्रेशर चलेगी, मोड़ तो परे क्या आ गया, अभी सही वीडियो बन रही है। और I am spoke with your English and translate to Sindhi or Urdu and अले छा खबर ना है, असी पढ़े लिखे कोने हुए मेरे दो कालाणु। पर कुछ आदमी सोचते होंगे कि यार ये पता नहीं कैसा बंदा है जो जिसको सिंधी भी नहीं बोलना आता, उर्दू भी नहीं बोलना आता, इंग्लिश भी नहीं बोलना आता, और पता नहीं कहाँ से ये अपनी वो ये इंटरटेनमेंट लेके आया जब यूट्यूब पे हमें ये चरिया पागल बना रहा है। पर साईं अड़ी का गाल काने का जेको आहे सो तव्हां मुंहिंजे चैनल के ॾिसो, मुंहिंजी फ़नी वीडियोनि के ऐं जेको आहे सो मुंहिंजे एटीट्यूड के ॾिसो ऐं मुंहिंजी एक्शन के ॾिसो ऐं ॿियो हले छा चवंदा आहिनि सोचां, ठीकु आहे कुझु बि आहे, छा खे बि ॾिसो, पर सिर्फ़ु ॾिसो न, रुगो लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो, त जीअं असांखे कमेंट बि कयो त तव्हांखे असांजी वीडियो कीअं लॻियूं, त असांखे वरी जेको आहे सो इन पासे से जा। और मैं आपको ये बता दूं कि आपको अगर सिंधी समझ में नहीं आ रही है तो बराए मेहरबानी आप मुझे कमेंट करें, मैं जो है ये वीडियो उर्दू में बनाऊंगा। अगर उर्दू भी आपको समझ में नहीं आए तो वही आर द सम वीडियोस बैक इन द इंग्लिश एंड माय फ्रेंड इज Gores and other this my friend is only I think only 15,000 friend in my Facebook, YouTube and subscription. Then we also could not answer any questions, but मेरा ही जेको आहे पाण खे अचे थो पोइ पाण में लॻा पिया हूंदासीं। पर जेको आहे जेको एतिरो लाज़मी कजो त तव्हांखे जेकर मुंहिंजी वीडियो सुठी लॻे त कमेंट में लाज़मी लिखिजो ऐं तव्हांखे ॿुधाईंदासीं त अॼु 20 फेबरवरी ॼट माण्हू जो कमु आहे फरवरी 2023 में ये वीडियो अपलोड थी रही है मुझे यूट्यूब चैनल ते, जेको मोहम्मद सलीम ख़ासकली जे नाले सां जेको आहे वॾो फेमस वञी रहियो आहे। ऐं तव्हांखे बि गुज़ारिश आहे त उनखे सब्सक्राइब कंदा त जीअं असां वधीक वीडियो ठाहे सघूं। ऐं तव्हांखे मिलाईंदासीं कुझु अहिड़ियुनि शख़्सियतुनि सां जेके जेको आहे तो दुनिया में पता नहीं कैसे जी रहे हैं, उनका हुलिया कैसा है, उनके कपड़े वगैरह कैसे हैं, ये भी आपको मिलाएंगे लेकिन इस ब्रेक के बाद। थैंक यू।